नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त राणीपुर भरिसां दराज़ा शरीफ़ क़ौमी शाहरा ते वाक़िअ कलंदरी होटल जे वॉशरूम मां लाश हथ आयो आहे। लाश जी इतला ते पुलिस पहुची लाश खणाए इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त राणीपुर भरिसां दराज़ा शरीफ़ क़ौमी शाहरा ते वाक़िअ कलंदरी होटल जे वॉशरूम मां लाश हथ आयो आहे। लाश जी इतला ते पुलिस पहुची लाश खणाए इस्पताल पहुचायो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे राणीपुर मां अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख सां। जी नदीम शेख, कहिड़ा तफ़सीलात नाज़रीन खे आगाह कजो। जी बिल्कुल, राणीपुर भरिसां दराज़ा क़ौमी शाहरा ते वाक़िअ कलंदरी होटल जे वॉशरूम मां जयपुर जे फोड़ी चांडिया जे रवासी नौजवान मोहम्मद उर्स वलद हुसैन बख्श चांडिया जो लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए इस्पताल पहुचायो। पुलिस मूजिबि नौजवान नशे जो आदी लॻे थो। लाश भरिसां नशे वारी इंजेक्शन हथ आई आहे। नौजवान नशो वापरण सबबि फौत थियो आहे। वधीक उन मामले बाबति जांच कई पई वञे। नौजवान जो लाश इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। वॾी महिरबानी नदीम शेख, तफ़सीलात आगाह करण जे लाइ।